ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 8वें अध्याय में ॾिठो हो त मैत्री लखेश्वर विदुर जी खे ॿुधाइनि था त जॾहिं दुनिया पैदा करण जो सभु सामान ज़ाहिर थियो, तॾहिं सभिनी देवताउनि दुनिया पैदा करण लाइ पंहिंजी पंहिंजी ताक़त हलाइण शुरू कई, लेकिन उन्हनि खां कमु न थियो ऐं आख़िरकार उन्हनि हार मञी श्री नारायण जी जी स्तुति कई, जंहिं जे करण ते श्री नारायण भॻवान जी ख़ुशि थी जहिड़ो देवताउनि जी तरफ़ कृपा दृष्टि सां ॾिठो, तहिड़ो ई उहे 5 तत्व गॾु थी हिकिड़ो मास जो पिंड थी विया। उन जो नालो आदि पुरुष भॻवान थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 9, जंहिं जे पहिरें भाग में पाण ॾिठो हो त विदुर जी मैत्री रखेश्वर खां पुछनि था त हे महाराज, इहो त भॻवान जे पहिरें अवतार आदि पुरुष जो वर्णन तव्हां मूंखे ॿुधायो, कृपा करे ॿियनि अवतारनि जो हाल बि मूंखे ॿुधायो। तॾहिं मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, उन भॻवान जी नाभि धन मां हिकु कंवल जो गुल निकितो, जंहिं गुल मां ब्रह्मा जी पैदा थिया। ब्रह्मा जी पैदा त थी विया, लेकिन इन सोच में हुआ आख़िर आउं पैदा थियो किथां आहियां, मुंहिंजो मालिक आहे केरु। पोइ ब्रह्मा जी उन कंवल गुल जी डंडीअ जो सहारो वठी हज़ारे वरियनि ताईं पाणीअ जी गहराई में उन जी पार जो अंत वठण विया, लेकिन आख़िरकार ब्रह्मा जी खे बि उन जे पार जो पतो न पियो। मतिलबु भॻवान जी महिमा सभिनी खां निराली आहे। ब्रह्मा जी आख़िरकार हार मञी अची उन गुल ते वेही रहियो। पोइ हिकु आकाशवाणी थी त हे ब्रह्मा जी, तूं परमेश्वर जो तप ऐं ध्यानु कर त तोखे ज्ञान थींदो। इहा आवाज़ ॿुधी ब्रह्मा जी जॾहिं परमेश्वर जो सिमरन ऐं ध्यानु कयो, तॾहिं उन जे हृदय में ज्ञान जो प्रकाश थियो ऐं उनखे ॾिसण में आयो त हिकिड़ो आदि पुरुष भॻवान शीश नाग जी छातीअ ते लक्ष्मीअ समेत सुम्हियल आहे, जंहिं जे धन मां मतिलबु त नाभीअ मां हिकिड़ो कंवल जो गुल निकितो आहे ऐं मां उन गुल मां ई पैदा थियो आहियां ऐं उन आदि पुरुष भॻवान मूंखे दुनिया पैदा करण जो कमु ॾिनो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 9वें अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। जॾहिं ब्रह्मा जी खे सभु संसारी शयूं उन पुरुष जे रूप में ॾिसण में आयो, तॾहिं ब्रह्मा जी हथ जोड़े स्तुति कई त हे टिनी लोकनि जा नाथ, जो आदमी अव्हां खां बेमुख आहे, उनखे कॾहिं बि सुख न मिलंदो आहे। उहो हमेशा संसारी मोह ऐं माया में व्याकुल रहंदो आहे। राति जो सुम्हण वक़्तु बि उनखे घणी चिंता लॻी रहंदी आहे त सुभाणे मूंखे हू कमु करणो पवंदो ऐं अहिड़ी तरह हिकिड़े कम खां फुर्सत पाए ॿिए कम जी फिकर में रहंदो आहे। ऐं तव्हां जे नाले जो सुमरन ऐं चरण कमल जे भक्ति रखण वारा माण्हू तव्हां जी कृपा ऐं दया सां पंहिंजे मतिलब जो फल पाए हमेशा ख़ुशि रहंदा आहिनि। जेकॾहिं को चवे त इच्छा साधन जी कहिड़ी तरह पूरी थींदी आहे, त उन जो जवाबु ही आहे त जेके माण्हू जंगल में वञी तव्हां जो जप ऐं तप कंदा आहिनि, उन्हनि जे मन में जंहिं वक़्तु इच्छा स्त्री धन ऐं दुनिया जे ॿियनि सुखनि जी थींदी आहे, तंहिं वक़्तु तव्हां जी कृपा सां उन्हनि खे इंद्रलोक जो सुख मिलंदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। तंहिं लाइ मुंहिंजी मर्ज़ी आहे त
तव्हांजा चरण जेके सूरज वांगुरु रोशन आहिनि हमेशा मुंहिंजे हृदय में वसंदा रहनि। जंहिंजी रोशनाई सां अज्ञान जो अंधकार मुंहिंजे अंदर में न थिए ऐं तव्हांजो दर्शन जो जोगियुनि ऐं रखेश्वरनि खे ध्यान में बि मिलणु दुर्बल आहे उहो तव्हां वॾी कृपा करे मूंखे ॾिनो आहे। अहिड़े क़िस्म जी स्तुति करे ब्रह्मा जी उन पुरुष खे वेनती कई त हे स्वामी तव्हां जो मूंखे जीवन जे पैदा करण जो हुकुम ॾिनो आहे सो तव्हांजी शक्ति ऐं कृपा खां सवाइ कुझु बि थी नथो सघे जो दुनिया खे पैदा करियां। तंहिं करे मूं ते दया करियो त मां इहो कमु पूरो करियां पर ईअं न थिए जो अहंकार जे अंध में मां पाण खे जीवन जो पैदा कंदड़ ॼाणा। तंहिं ते विष्णु भॻवान ब्रह्मा जी तरफ़ अखियूं खणी चयो जेके तूं चवीं थो सो थींदो पर तूं पंहिंजो मन परमेश्वर जे तप ऐं सुमरन में लॻाईंदो रहो ऐं काम क्रोध लोभ ऐं अहंकार खां परे रहो ऐं सभिनी इंद्रियनि खे वस में रख। जॾहिं उन आदत रखण सां तोखे ज्ञान पैदा थींदो तॾहिं मूंखे पंहिंजो मालिक ऐं पैदा करण वारो ॼाणी सभिनी जीवन में मुंहिंजे तेज जो प्रकाश बराबरि ॾिसंदे। जहिड़ी तरह बाग काठियुनि में मौजूदु आहे पर सवाइ तजवीज़ जे ज़ाहिर नथी थिए तीअं तूं मुंहिंजे चरणनि जो ध्यानु लॻाए दुनिया खे पैदा कर तोखे तकबुर न थींदो। ध्यानु करण वक़्तु मुंहिंजी सभिनी अंगनि जो दर्शन मिलंदो ऐं सवाइ पढ़ण जे सभु विद्या यादि थी वेंदी ऐं तोखे पंहिंजे पैदा कयलनि मां कंहिं जीव जे मरी वञण जो दुख बि न थींदो। हाणे तूं बेचिंतो थी दुनिया खे पैदा कर। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद 9 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 ब्रह्मा जीअ जो देवताउनि ऐं ॿियनि खे पैदा करणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी उहो पुरुष ब्रह्मा जी खे ध्यान में दर्शन ऐं धीरज ॾेई अंतर्ध्यान थी वियो। ब्रह्मा जी उन पुरुष जी कृपा दृष्टिअ सां पाण में दुनिया पैदा करण जी ताक़त पाए दुनिया खे पैदा करणु शुरू कयो। पहिरियां ई उन्हनि देवताउनि खे 5 तत्वनि समेत पैदा कयो ऐं पोइ घणनि क़िस्मनि जा वण पशु ऐं पखी वग़ैरह पैदा थिया। जॾहिं ब्रह्मा जी देवताउनि ऐं वणनि टिणनि वग़ैरह खे पैदा करे चुको तॾहिं उन केतिरा ई माण्हू जिन खे दुख ऐं सुख ॿई बराबरि लॻनि पंहिंजी इच्छा सां मानसी सृष्टि पैदा कई। कंवल जे गुल मां 14 भवन यानी 7 लोक मथे जा ऐं 7 लोक हेठि जा ठाहे उन खां पोइ सतयुग त्रेता द्वापर ऐं कलयुग इहे 4 जुग बणाए वर्य महीना गरियूं ऐं पलनि जो हिसाब ठाहियो जंहिं मूजिबि आदमियुनि दैतनि राक्षसनि ऐं ॿियनि सभिनी जीवन जी उमिरि पूरी थींदी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद 9 अध्याय पहिरियों भाग समाप्त थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।